नाज़रीन, कंधकोट में बाबा रामदेव ओतार जो सालियानो मेलो वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। मेले जो इफ़्तिताह जे समाधा आश्रम आदलपुर जे गादी नशीन बाबा लालनाथ स्वामी कयो। बाबा रामदेव ओतार जे मेले जे दौरान मंदिर खे सिंगारियो वियो। मेले में सिंध, पंजाब ऐं ॿियनि इलाइक़नि मां सवें अक़ीदतमंदनि शिरकत कई। मेले में जय महाकाली जी टीम पारां टेबलोज़ ऐं प्रोग्राम पेश कया विया। सॼी राति मंदिर अंदरि पूॼा पाठ जो सिलसिलो जारी रहियो। सिंध जे मशहूर भुक्तियुनि पारां भक्ति पेश कई वई। मेले में आयल मुअज़्ज़िज़ीन उत्तर सिंध जे चीफ मुखी डॉक्टर सुरेश कुमार, मिनाठी अॻवान फ़क़ीर गोकलदास, प्रकाश लाल, रमेश कुमार ऐं ॿियनि चयो त मेले जो बहितरीन इंतज़ाम कया विया आहिनि, जंहिं करे मेला कमेटी जी टीम खे जस हुजे। असांखे सिंध समेत पाकिस्तान अंदरि पंहिंजे मज़हबी प्रोग्राम करण जी मुकमल आज़ादी आहे। असां वटि भाईचारे जो माहौल आहे। मेले में बाबा लालनाथ स्वामी अक़ीदतमंदनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हीउ जदीद दौरु आहे, जंहिं में पंहिंजो मक़ाम ठाहिण लाइ हाणे तालीम तमामु घणी ज़रूरी आहे, जंहिं करे पंहिंजे पेट खे तकलीफ़ ॾेई करे बि पंहिंजे ॿारनि खे तालीम जे हुनर ॾियारियो वञे। ख़ासि करे पुटनि सां गॾु पंहिंजे नियाणियुनि खे बि तालीम ॾियो, जीअं सॼो ख़ानदान बाशऊर थी सघे।